सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमान आली शान है जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। अहिड़ी तरह हज़रत अब्दुल्ला बिन हकम रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, मूंखे ख्वाब में इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ियारत थी। मूंखे हिन खां पुछो, अल्लाह पाक अव्हां सां कहिड़ो मामिलो फरमायो? इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो, अल्लाह करीम मूंखे बख़्शे छॾियो। अल्लाह करीम मूं ते रहम फरमायो, मूंखे बख़्शे छॾियईं ऐं मुंहिंजे लाइ जन्नत ईअं सजाई वई जीअं कुंवार खे सजायो वेंदो आहे ऐं मूं ते नेमतुनि जी ईअं वर्खा कई वई जीअं घोट ते वर्खा कई वेंदी आहे। मूं पुछा कई, साईं हीउ इनाम कहिड़े सबबु थियो? इमाम शाफ़ई फरमायो, मूं पंहिंजे किताब अर रिसाला में हिकु दुरूद पाक लिखियो आहे, सल्लल्लाहु अला मुहम्मदिन अदद मा ज़कर ज़ाकिरून व अदद मा गफ़ल अन ज़िक्र हिल गाफ़िलून। इन्हीअ दुरूद पाक जी बरकत सां अल्लाह पाक मूं ते इहो इनाम फरमायो, जो नबी का ग़ुलाम होता है काबिल एहतराम होता है, जो दुरूद व सलाम पढ़ते हैं उन पे रब का सलाम होता है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। किरोड़े शाफ़िन जा इमाम, निहायत मुत्तकी, परहेज़गार, इबादत गुज़ार, आलिम बाअमल, आशिक रसूल, मुहिब सहाबा, मुहिब अहले बैत, इमाम मोहम्मद बिन इदरीस शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि 20 सदी सने हिजरी जा वॾे रुतबे वारा बुज़ुर्ग आहिनि। अॼु असां इमाम शाफ़ई जो कुझु फ़ज़ीलतूं ऐं कुझु आला वसफ़ूं ॿुधण जी सआदत हासिलु कंदासीं। अल्लाह पाक असांखे नेक ॿारनि जी सीरत मां रोशनी वठणु ऐं उन्हनि जे फैज़ान सां पंहिंजी ज़िंदगी खे नूरानी बनाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातिमुन नबीयीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सुनने अबू दाऊद जी हदीस पाक में आहे, असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, बेशक अल्लाह पाक हिन उम्मत में हर सदी जे शुरूअ में हिकु अहिड़े शख़्स खे मोकिलींदो रहंदो जेको दीन जी तजदीद कंदो। अॻुणियुनि उम्मतुनि में इहो अंदाज़ हो त हिकु नबी दुनिया मां तशरीफ़ वठी वेंदो हो त अल्लाह पाक ॿिए नबी खे मोकिलींदो हो जेको दीन जी तबलीग कंदो हो, दीन जी असल ऐं हक़ीक़ी तालीमात माण्हुनि खे सेखारींदो हो। हाणे जीअं त नबूअत जो दरवाज़ो बंदि थी चुको आहे, असांजा प्यारा नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अल्लाह पाक जा आख़िरी नबी बणिजी तशरीफ़ खणी अची चुका, लिहाज़ा हाणे क़यामत ताईं को नओं नबी नथो अची सघे। तंहिं करे हिन उम्मत में दीन जी तजदीद जो हीउ तरीक़ो आहे त हर सदी जे शुरूअ में अल्लाह पाक हिकु मुजद्दिद खे पैदा फ़रमाईंदो आहे जेको दीन जी तजदीद कंदो आहे। माण्हू दीन में बुरा अक़ीदा शामिलु कंदा आहिनि, बुरनि नज़रियुनि खे दीन जी तालीमात बणाईंदा आहिनि, क़ुरान करीम जे मफ़हूम खे बदिलण जी नापाक कोशिशि कंदा आहिनि, बुरियूं रस्मूं बुरा रवाज दीनी तालीम जे तौर ते रवाज बणिजणु लॻंदा आहिनि। पोइ अल्लाह पाक मुजद्दिद खे मोकिलींदो आहे जेको उन्हनि बुरनि अक़ीदनि, बुरनि नज़रियनि ऐं बुरी रस्मुनि जी निशानदेही करे ख़ालिस दीन ऐं हक़ीक़ी तालीम खे नए सिरे सां वाज़े कंदो आहे। हीअं ताईं दुनिया में कई मुजद्दिद गुज़री चुका आहिनि। अल्हम्दुलिल्लाह इमाम मोहम्मद बिन इदरीस शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि बि मुजद्दिद आहिनि। इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, पहिरीं सदी हिजरी जा मुजद्दिद हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह ताला अलैहि हुआ ऐं ॿी सदी जा मुजद्दिद इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि आहिनि। इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि जो मुकम्मल नालो मुहम्मद बिन इदरीस आहे। पाण 150 हिजरी में पैदा थिया। आलिम सगोरा फरमाइनि था, जंहिं ॾींहुं इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैहि दुनिया मां रुख़सत थिया, उन ई ॾींहुं इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि जी विलादत थी। इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि डिघे कद वारा, सुठे अख़लाक़ वारा, माण्हुनि जा पसंदीदा, माण्हुनि ते घणो एहसान करण वारा, सुन्नतुनि जा आमिल, वॾी सुठी सीरत रखंदड़ हुआ। इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि यमन में पैदा थिया। 2 सालनि जी उमिरि मुबारक हुई त वालिद मोहतरम वफ़ात करे विया। संदन अमड़ साइण खेन खे वठी मक्का मुकरमा तशरीफ़ खणी आयूं। इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि मक्के पाक में ई परवरिश पाती, उते रही इल्म दीन सिखियाऊं। अल्लाह पाक इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि जे लाइ इल्म जो दरवाज़ो खोले छॾियो
पाण रहमतुल्लाह ताला अलैह घणा मेहनती ऐं इल्म दीन जो घणो शौक़ु रखण वारा हुआ। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह जी उम्र मुबारक अञा 15 साल हुई त मक्का मुकरमा जे मुफ्ती आज़म हज़रत मुस्लिम बिन ख़ालिद ज़ंजी रहमतुल्लाह ताला अलैह खेन फ़तवा लिखण जी इजाज़त अता फ़रमाई। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह जी फ़ज़ीलतुनि मां हिकु अहम फ़ज़ीलत हीअ आहे त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा हम नसब आहिनि। असांजे प्यारे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे अबनि ॾाॾनि जी फ़हरिस्त में हिकु ॾाॾो हज़रत अब्दे मनाफ़ रहमतुल्लाह ताला अलैह आहे। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह बि हज़रत अब्दे मनाफ़ रहमतुल्लाह ताला अलैह जी औलाद मां आहिनि। कुरैश कबीले जूं 4 शाख़ूं आहिनि। हिकिड़ी बनु हाशिम, ॿी बनु मुतलिब, टी बनु नौफल ऐं चौथी बनु अब्दे शम्स। असांजा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनु हाशिम कबीले मां आहिनि। उन करे पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे रसूल हाशिमी चयो वेंदो आहे। ऐं इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह बनु मुतलिब कबीले मां आहिनि, तंहिं करे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह खे मुतलिबी चयो वञे थो। इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह मुतलिबी आहिनि। हिन एतबार सां पाण रहमतुल्लाह ताला अलैह खे कई फ़ज़ीलतूं हासिल आहिनि। नंबर पहिरियों, बनु मुतलिब हमेशा दीन इस्लाम जा मददगार रहिया। उन्हनि हर मौक़े ते प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां वफ़ादारी ॾेखारी। उन करे रहमत आलमियान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, बेशक बनु हाशिम ऐं बनु मुतलिब हिकु ई आहिनि। इमाम राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, जे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह जा अब्बा ॾाॾा दीन जा ख़िदमतगार हुआ, अहिड़ीअ तरह इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह बि दीन इस्लाम जी ख़ूब ख़िदमत फ़रमाई। इमाम राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह वधीक फ़रमाइनि था, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह छो त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हम नसब आहिनि, तंहिं करे इमाम शाफ़ी पिणु आले रसूल में शामिल आहिनि। असां जॾहिं नमाज़ में पढ़ूं था अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आल मुहम्मद, यानी अल्लाह पाक मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते ऐं संदन आल ते रहमतु नाज़िल फ़रमा। असांजी हिन दुआ में इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह बि शामिल आहिनि। हदीस पाक में आहे, क़यामत जे ॾींहुं हर नसबी ऐं सोहराणो वारो रिश्तो टुटी वेंदो, पर उहे जेके मुंहिंजे नसब ऐं सोहराणे रिश्ते मां आहिनि उन्हनि जो ताल्लुक़ न टुटंदो। सुभान अल्लाह। प्यारा इस्लाम भाइरो, हीअ केतिरी ज़बरदस्त फ़ज़ीलत आहे। क़यामत जे ॾींहुं जॾहिं नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो, माउ पुट खां परे भॼंदी, पीउ सिकील ते पुट खां दामन छॾाए परे थींदो, भाउ भाउ खां परे भॼंदो, दोस्त अहबाब सभई पंहिंजी पंहिंजी फ़िक्र में हूंदा। उन वक़्तु का निस्बत, को रिश्तो, को ताल्लुक़ कमु न ईंदो। पर क़ुर्बान वञूं, असांजे आका मौला मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो नसब मुबारक उन वक़्तु बि क़ाइमु हूंदो। हीउ मुबारक नसब क़यामत जी वहशत में कमु ईंदो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह जीअं त रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा हम नसब आहिनि, तंहिं करे क़यामत जे ॾींहुं इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह बि दामन मुस्तफ़ा सां वाबस्ता हूंदा इंशा अल्लाहुल करीम। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह जो नसब मुबारक बि उन वक़्तु क़ाइमु हूंदो ऐं क़यामत जे हौलनाकिन में कमु ईंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे, जे कुझु ॿुधोसीं असांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता